अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सिंध राउंड अप सां गॾु आऊं आहियां हमां जो मेज़बान रिज़वान शेख। सिंध राउंड अप जी शुरूआत में ख़बर शामिल कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी एजाज़ शाह शिराज़ी जे वारिसनि सां ताज़ियत थी आहे ऐं इन समूरी सरगर्मियुनि जे हवाले सां महबूब बिरोही रिपोर्टर ठटो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। महबूब बिरोही, डिटेल्स ॾिजो। जी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंधी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु अॼु छठे ऐं सिजावल में उन जूं सरगर्मियूं रहियूं। छठे में शिराज़ी हॉस्पिटल पहुची उन अॻूणे सूबाई सलाहकार शिराज़ी ग्रुप जे अॻवान सैयद एजाज़ शाह शिराज़ी जे वफ़ात ते ॿाहिरनि अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी, MNA अयाज़ शाह शिराज़ी, MPS रियाज़ शाह शिराज़ी ऐं शाह हुसैन शाह शिराज़ी सां ताज़ियत कई, उज़रख़्वाही कई ऐं शिराज़ियुनि जे मांझादे में शिरकत कई। उन मौक़े ते शिराज़ी हाउस ते उन प्रेस कॉन्फ्रेंस बि कई ऐं उन खां अलावा सिजावल ज़िले जे दड़ो शहर में पहुची पीपी जे सीनियर अॻवान अॻूणे ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमन जेको गुज़िरियल कुझु अर्से खां वठी बीमार आहे उनजी अयादत बि कई। छठे में शिराज़ी हाउस ते बिलावल भुट्टो ज़रदारी सिंधे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस में उन अहम ॻाल्हियूं कयूं, ख़ासि तौर ते जेका मौजूदा सरकार आहे जेका इमरान हुकूमत उनखे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो। उनजो चवणु हो त इमरान हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क हिन वक़्तु अनारकी वारी सूरताल में आहे ऐं बलोचिस्तान में हालतूं ख़राब थियण जो ज़िम्मेवार मौजूदा हुकूमत जे नेशनल एक्शन प्लान ते अमल न करणु आहे। बिलावल भुट्टे जो चवणु हो त मौजूदा कटपुतली नाकाम ऐं नालाइक हुकूमत ते घर भेरो करण लाइ त PTM जे प्लेटफॉर्म तां हर सित ते मुआज़ जेको आहे हर सित ते जदोजहद कई वेंदी, हर मुआज़ ते जदोजहद कई वेंदी ऐं PTM जे हर फ़ैसिले सां पीपल्स पार्टी मुतफ़क़ आहे। पीपल्स पार्टी ज़मीनी तौर ते सेनेट चूंडनि में बि हिसो वठण लाइ तयारियूं करे रही आहे, पर PTM जो जेको हर फ़ैसिलो आहे उहो पीपल्स पार्टी लबे कयो आहे। पीपी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी में बि PTM जे एहतियाजी लांग मार्च धरणे तोड़े पार्लियामेंट तां इस्तीफ़े बाबति मंज़ूरी ॾिनी वई आहे। हिन जो चवणु त मौजूदा न्याज़ी हुकूमत मुल्क ऐं आवाम ते बोझ बणिजी चुकी आहे। मुआशी इक़्तिसादी तौर ते मुल्क जो देवालो निकिरी चुको आहे। इमरान कहिड़ो इनारो ॾींदो जेकॾहिं कंहिंखे इनारो ॾियणो आहे त अवाम खे रिलीफ जे सूरत में ॾेई। अवाम बुख बदाली ऐं बेरोज़गारी जो शिकार आहे। बिलावल भुट्टे ज़रदारी जो चवणु हो त PTM जे प्लेटफॉर्म तां मौजूदा इमरान सरकार खे सख़्तु टाइम ॾियणु ऐं घर भेरो करण लाइ मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं जोड़ियूं कयूं वञनि, जंहिं तहत पार्लियामेंट अंदरि तोड़े ॿाहिरि रोडनि ते ऐं क़ानूनी तौर ते इमरान जो घेरो तंग करण लाइ खेसि भॼण ते मजबूर कंदासीं, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन गौर हेठि आहिनि। ऐं हिन जो चवणु हो त रावलपिंडी जा रस्ता असां ॾिसी चुका आहियूं, हाणे असांजो रुख़ सिधो इस्लामाबाद ॾांहुं हूंदो ऐं PTM जे गॾियल मुशावरत खां पोइ इहो गौर कयो पियो वञे त अपारा चौक ते या D चौक ते तारीख़ी धरणो आणी मौजूदा हुकूमत खे घर भेरो करण ताईं जेको आहे सुख सां न वेहबो। हुन हिकु सुवाल जे जवाब में हुनजो चवणु हो त जेका ॻाल्हियुनि जो मामिलो आहे उहो हिन हुकूमत खे घर भेरो करण खां सवाइ जेके ॻाल्हियूं नथियूं थी सघनि, हिन हुकूमत खे घर भेरो करण खां पोइ ई वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। ठटो मां रिपोर्टर महबूब बिरोही बिलावल भुट्टो ज़रदारी जेके अॼु ठटो ऐं दड़ो जे जेके दौरा हुआ उनजी सरगर्मियुनि जे हवाले सां डिटेल्स ॾिना। ॿी कराचीअ मां